नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त खेटी मीर मोहम्मद ऐं भरपासे जे कचे वारे इलाइक़नि में ॿोॾि जी पाणी में 4 सबब 7 एकड़नि ते बीठल तैयार थियल वोण जोअर तिर गुआर समेत ॿिया फसल पाणी हेठि तबाह थियण लॻा आहिनि। कचे जे आबादगारनि खे करोड़े रुपयनि जो नुक़सान थियो आहे। ॿोॾि जे वेकिरे सबबि कचे जे इलाइक़नि वारे सभई ॻोठनि जे रवासियुनि जो शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। 7 एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची विया आहिनि। कचे वारे इलाइक़े ॻोठ में ॿोॾि जे वेकिरनि सबबि केतिरा ई ॻोठ जा माण्हू पंहिंजी मदद पाण तहत ॿोॾि जे पाणी खां बचण जे लाइ उपा वठण लॻा। इंतज़ामिया बेवस सबबि सरकारी ॿेड़ियूं बि न पहुतियूं आहिनि। ॿिए जे ॻोठ जे कचे वारे इलाइक़े में ॿोॾि जे पाणी तबाही मचाए छॾी आहे। कचे जा हज़ारे माण्हू ॿोॾि जे पाणी में फाथल आहिनि, पर अफ़सोस जो हिन ॾुखे वक़्त में हिते जे चूंडियल नुमाइंदनि कंहिं बि सार न लधी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।